सांगड़ में वफ़ाक़ी वज़ीर PPMNA शाज़िया आता मरी तक जे NA 216 जे बरसात मुतासिरीन इलाइक़नि जो दौरो कयो। बरसाती पाणी निकाल मुतासिरीन जे हवाले जे कमनि जो जाइज़ो वरितो वियो। तालुका सिंझोरे ऐं तालुका सांगड़ जे मुख़्तलिफ़ UCs में मुतासिरीन सां मुलाक़ातूं कयूं। इन्हनि खे दरपेश तकलीफ़ुनि बाबति मालूमात वरिती। दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया आता मरी चयो त बरसात सबबि सांगड़ ज़िले में बि वॾो नुक़सानु थियो आहे। हज़ारे माण्हू बेघर थिया आहिनि, ॻोठ ॿुॾी विया आहिनि। आवाम जी तकलीफ़ुनि खे मद्देनज़र रखंदे इन्हनि जी बहाली लाइ मूं वक़्तनि तक जा दौरा कया। मुंहिंजी पहिरीं तरजीह बेघर थियल मुतासिरीन खे पंहिंजे ॻोठनि घरनि में आबाद करणु आहे। इन्हनि खे खाधे पीते जे सामान समेत तंबू बि फ़राहम कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।